पासे में कणक जेको बम्पर फसल है वो पटी तैयार थी वियो आहे। सरकार पारां जेको सरकारी ख़रीदारी जेके मर्कज़ आहिनि न खुलण सबबि जेके आबादगार परेशान आहिनि। अचो त हितां जे जेके आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुनजो छा चवणु आहे। हारियुनि खे त फ़ाइदो कोन्हे। पहिरीं ॻाल्हि त हारी सदाईं सूरनि में आहे, सदाईं नुक़सान में आहे। हर साल पहुचे थो वञे हारी, छो जो रेट हिकिड़ो आहे ई कोन। गवर्नमेंट जे तरफ़ां मर्कज़ बंदि आहिनि, वठनि कोन था। हिकिड़ो ऐलान आहे कयो ई कोन्हे गवर्नमेंट, जेको रेट हिकिड़ो ई ॾिए माण्हू ॾे। पंजाब ॾे 10,000 11,000 रेट हले पियो थो बोरी जे, हिते 7,000 8,000। पंहिंजी गवर्नमेंट खां असांजो इहो ई मुतालबो आहे, महिरबानी करे कणक जो रेट हिकिड़े हंधि बीहारियनि, जीअं ग़रीब हारी सुख जो साह खणी सघे। असांजो ख़र्च नथो निकिरे। हर रोज़ गवर्नमेंट जा रेट हर रोज़ ऐलान था, असीं न वञूं काॾे। कलर वठूं 11,000 बोरी, अन्न जी बोरी थिए वञी 6-7,000। खुदारा ही हुक्मरान कहिड़े हुक्मरानी था कनि जो हर रोज़ अन्न जो रेट लाहे था छॾनि, असीं न वञूं काॾे। कीअं आबादी कयूं? पाणी, ॿिज, कलर, भाण हर शइ असांखे महांगो थो मिले, असांजो गुज़र नथो थिए। अपील आहे असांजी सिंध गवर्नमेंट खे त रेट सुठो ॾे। ऐं छो नथा खोलनि गोदाम बदिले जा पिया आहिनि, जेके हल्का सल्का वापारी आहिनि उहे रेट खारे वेठा आहिनि। साल ॾोड़ियूं था, हिकु त असांजो गवर्नमेंट असांजो ॿिज भाण पैसा जेको आहे उहो खाई विया आहिनि। हे जेको आबादगार हिन महिल असां ॿिज भाण वाधी व्याजे वरितोसीं, हिन गवर्नमेंट पंहिंजो जेको ऐलान कयो उन ते को बि अमल कोन थो थिए। हिन महिल असां जेको आहे गवर्नमेंट ते 8,500 ऐलान कयो, उन जा असां हिन महिल 75 74 70 में था खपायूं। असां सां ज़ुल्म आहे, केरु ॿुधण वारो ई कोन्हे। ध्यानु कोन थो निकिरे, असां वञूं काॾे। हिन ॿिज भाण वाधी व्याज वारनि खे ॾियूं खाइण लाइ रखूं। ख़रीदारी गुदाम हिन महिल बंदि लॻा पिया, अञा बि हुन ऐलान को गुदाम नथो खुले। हे आहे किथों जी वरी बि सादो सेठनि खे इहो फ़ाइदो था ॾियनि, ग़रीबनि हारियुनि खे को फ़ाइदो कोन थो थिए। 6,000 7,000 बोरी था वठनि। उन वक़्तु यूरिया 4400 व्याज ते 5,000, DAP कैश 14,000 व्याज ते 19,000 ते। हुन वक़्तु ॿिज 13,000। हिन वक़्तु जेको रेट आहे जो अन्न जो 6,000 7,000। हारियुनि खे नुक़सान पूरे सिंध में। ऐं जी तव्हां आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त जेके सरकारी मर्कज़ आहिनि उहो जल्द खोले ऐं असांखां जेको आहे मुनासिब अघ में कणक ख़रीद कयो वञे। कैमरा टीम बाज़ार जो थी सघनि, जान मोहम्मद गाड़ी, धरती TV न्यूज़, जोई।